लैंसडाउन ब्रिज जे बिल्कुल भरसां सिंधुअ किनारे टकरीअ ते सतनि जो आस्थान आहे। सतनि बीबियुनि सां मंसूब हिन क़ब्रस्तान बाबति तारीख़दान लिखनि था त हिन में मुख्य वॾी क़बर बखर जे गवर्नर अबुल कासिम नमकीन जी आहे, जेको कंधार लॻ सन 1018 ईस्वी में लड़ाईअ दौरान मारिजी वियो हो, जंहिंजो लाश सखर आणे रोड़ीअ वारे पासे सिंधुअ जे कप ते दफ़नायो वियो हो, जंहिं बाद इहो हंधु शाही क़ब्रस्तान क़रार ॾिनो वियो, जिते अबुल कासिम नमकीन जे ॿियनि मिटनि माइटनि जूं बि क़बरूं ठहियूं। ही क़ब्रस्तान मुग़ल दौर जो सोणो क़ब्रस्तान आहे ऐं हिन क़ब्रस्तान जे क़बरुनि जी बनावट मकली ऐं चौखंडीअ वारे क़ब्रस्तान जहिड़ी आहे। हिन क़ब्रस्तान खे सतनि जे क़ब्रस्तान तौरु एतिरो त वर्जायो वियो आहे जो हर घुमण ईंदड़ माण्हू इन्हीअ खे सच सम्झे थो त हिन क़ब्रस्तान में 7 बीबियूं दफ़न थियल आहिनि, जंहिंजो तारीख़ में किथे बि ज़िक्र नथो मिले। सिंधु किनारे इन सुहिणे क़ब्रस्तान ते रोज़ानो केतिरा ई माण्हू घुमण अचनि था, जॾहिं त परॾेही सयाह बि कॾहिं कॾहिं भेरो भञनि था। So I basically arrived in Sakhar last night, and I'm actually going to say this is a very underrated city. You know, it's one of those things that struck me on the map as a transit point to get to Mohenjo-Daro because that's the closest airport. Well, that's kind of overlooking what's actually in this city. It's actually got a lot of history to it. I mean, just in the past couple hours, I've been able to check out a bazaar that's got a lot of history. Of course, you know, these bridges, and we're about to check out the tombstone of the 7 sisters as well, and that's just the beginning. We're actually going to be spending the whole day here, so this is a very overlooked part of Sindh province as well as all of Pakistan. Acho Sindh Gomo. ऊची टकरीअ ते सिंधुअ किनारे हिन क़ब्रस्तान वारे हंध तां बि सिंधुअ जे हुस्न ऐं सूंहं खे बि चङी तरह ॾिसी सघिजे थो त इहो केॾो न जादुई असर रखंदड़ आहे। सतनि जे आस्थान खां ॾखण तरफ़ खजनि जा वण, उत्तर में लैंसडाउन ब्रिज ऐं अयूब पुल सखर ऐं रोड़ीअ खे मिलाइनि थियूं, जॾहिं त उत्तर तरफ़ बखर जो फिटल क़िलो, सिंधुअ जी विच सीर ते ठहियल 7 ॿेले वारे तीरथ आस्थान, ओलह में सखर बैराज ऐं ॿिया खोड़ सारा मंज़र ॾिसी मन मोहिजी पवे थो। सतनि वारे हिन आस्थान जी जेतिरी बि तारीफ़ कजे इहा घटि आहे, पर इन माॻ जी हुकूमती ऐं इंतिज़ामी बेदाने सबबि इंतिहाई ज़बून हालीअ वारी सूरत आहे। क़बरूं हंधा हंधा भॼी पियूं आहिनि ऐं मीनारा बि किरंदा पिया वञनि, जॾहिं त टकरीअ ते ठहियल समूरो स्ट्रक्चर बि ज़बून हालीअ सबबि किरण कंधीअ ते पहुतो आहे ऐं ख़ुशीअ सां हिते ईंदड़ सयाहनि खे हिन आसारनि जी ज़बून हाली इंतिहाई ॾुखारो करे छॾे थी, जंहिं तरफ़ फौरी तौरु ध्यानु ॾियण जी सख़्तु ज़रूरत आहे।